अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। सभ खां पहिरीं अहम ख़बर ते नज़र विझंदासीं। तंगवाणी भरसा ॻोठ मोहम्मद अमीन जाफ़री में आरडी मूसा अलाहाबाद शाख जे पुल पाणी वही अचण सबबि धमाके सां किरी पई केतिरनि ई ॻोठनि जो ज़मीनी राब्तो कटिजी वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर महताब मलिक मूजिबि ॻोठ मोहम्मद अमीन जाफ़री जे रहवासियुनि शेर मोहम्मद जाफ़री, जुमन जाफ़री, हाजी वज़ीर जाफ़री ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त आरडी मूसा अलाहाबाद शाख ते पुल पाणी वही अचण सबबि धमाके सां किरी पई आहे, जंहिं सबबि ॻोठ उस्ताद शहज़ादो जाफ़री, नसरुल्ला निंदवाणी, पंजल मलिक, गुल हसन जाफ़री ऐं खंडू निंदवाणी समेत शहर अचण जा रस्ता कटिजी विया आहिनि। हुननि चयो त डीसी कशमोर एट कंदकोट खे दरख़्वास्तूं बि ॾिनियूं पर को बि अमल न थियो। हुननि सूबाई वज़ीर मीर शबीर अली बिजाराणी ऐं सरदार महबूब अली बिजाराणी खां मुतालबो कयो त पुल ठहिराए इलाइक़े वासियुनि जी परेशानी ख़त्म कई वञे।